अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अमेरिका में पाकिस्तान ख़िलाफ़ प्रोपेगंडा ऐं तासुर पैदा कयो वियो। तासुर खे बार बार राब्तनि ज़रिए टोड़णो पवंदो त जीअं लाॻापनि में वधीक बहितरी अचे ऐं मुआशी लाॻापा बहितर थियनि। समूरा मसइला हिकु ॾींहं में हल न थींदा आहिनि। गुज़िरियल 6 खां 7 महीननि में पाकिस्तान ऐं अमेरिका जा लाॻापा बहितर थिया आहिनि। इंटरपोल M6 मंसूबे में मुबैना करप्शन केस में नौशरो फेरोज़ जे अॻूणे DC जी गिरफ़्तारी लाइ रेड नोटिस जारी करे छॾियो। FIA हैदराबाद अॻूणे DC ताशफीन आलम जी गिरफ़्तारी लाइ इंटरपोल सां राब्तो कयो हो। अॻूणे DC ते मोटरवे मंसूबे में 3 अरब रुपयनि खां वधीक जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। सिंध में PTI अॻवान आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल समूरा केस रद्द कया विया। आज़म सवाती खे इस्लामाबाद पुलिस हवाले कयो वियो। सिंध हाई कोर्ट में PTI अॻवान आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध में दाख़िल केसनि ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी IG सिंध ग़ुलाम नबी मेमण ऐं प्रोसिक्यूटर जनरल सिंध फैज़ शाह अदालत में पेश। जस्टिस KK आगा चयो त सिंध हुकूमत ऐं IG सिंध उहो मामिलो हल करे छॾियो आहे। उहे तारीफ़ जा हक़दार आहिनि। सिंध में आज़म सवाती ख़िलाफ़ ॿियो को बि केस न हुअणु घुरिजे। IG सिंध हिकु भेरो ॿीहर अदालत खां माज़रत कंदे चयो त गुज़िरियल ॿुधणी में जेको कुझु थियो उन ते माफ़ी घुरणु चाहियां थो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ओचितो पंहिंजे अबाणे ॻोठ जे स्कूल वाहड़ पहुची वियो। हलंदड़ इम्तिहान दौरान शागिर्दनि जा पर्चा ॾिठा। बोर्ड में स्कूल मुकमल तबाह थी वियो आहे। फर्श बि वेही वियो आहे। हेडमास्टर जी वॾे वज़ीर खे आगाही। वॾे वज़ीर जल्द स्कूल जी मरम्मत कराइण ऐं स्कूल लाइ बिजली जो इंतज़ाम करण जी ख़ातिरी कराए छॾी। उमरकोट में असिस्टेंट कमिश्नर जो हिकु घर ते छापो। वॾी मिक़दार में सरकारी दवाऊं हथ। असिस्टेंट कमिश्नर ॻुझी इतला ते मोती चौक वेझो मुकेश कुमार जे घर ते छापो हणी घर में लिकायल सरकारी दवाऊं हथ करे वरितियूं। घर धणी फरार थियण में कामयाब। घर मां हथायल दवाऊं सिहत खाते उमरकोट खे मरीज़नि में मुफ़्त विरहाइण लाइ ॾिनियूं हुयूं, जेके मुकेश कुमार पंहिंजे घर में लिकायूं। केस दाख़िल। DG हेल्थ जी हिदायतुनि ते हेल्थ केयर कमीशन जी टीम वाही पांधी पहुची वई। मेडिकल स्टोरनि ऐं क्लिनिकनि ते छापा। केतिराई डॉक्टर ऐं मेडिकल स्टोर मालिक पंहिंजा स्टोर ऐं क्लिनिक बंदि करे फरार। 3 क्लिनिकूं सील। सियासी समाजी धुरियुनि पारां पूरे तालके अंदरि सिर्फ़ 3 क्लिनिकूं सील करण ते हैरानगी जो इज़हार। गैर रजिस्टर्ड स्टोर गैर मयारी दवाऊं विकिरो कनि था, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी घुर। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।